टंडोलायार में रेवेन्यू मुलाज़िमनि जी हड़ताल जारी आहे। जॾहिं त ऑफिसनि खे ताला लॻण सबबि टंडोलायार जे टिनी तालुकनि झंडोमरी, चंबड़ ऐं टंडोलायार में रेवेन्यू जो कमु ठप आहे। टंडोलायार ज़िले में मुख़्तियार कारनि, असिस्टेंट कमिश्नर, एडिशनल कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर समेत समूरनि ऑफिसनि जी तालाबंदी सबबि रेवेन्यू जा समूरा कमकार रोड़े जो शिकार थी विया आहिनि। उन मौक़े ते कैंप ते वेठल ऑल सिंध रेवेन्यू एसोसिएशन जे ज़िले सदर मोहम्मद खान जरवार ऐं ॿियनि चयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न पिया कया वञनि। कमिश्नर ऑफिसिस, डिप्टी कमिश्नर ऑफिसिस, असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कर ऑफिसिस समेत तमाम ऑफिसूं बंद आहिनि। रमज़ान शरीफ में भी असां जेको आहे प्राइस कंट्रोल आहे या जेके एतिराम रमज़ान आहे उन में ड्यूटियूं ॾियूं था, उन जी असांखे का बि अलाउंस वग़ैरह कोन था ॾिना वञनि। उन जी असांजी समरी जेका अप्रूवल थी हुई आहे 2014 ऐं 16 में इहे समरियूं अप्रूवल थियूं पियूं आहिनि, सिर्फ़ु नोटिफिकेशन कढणो आहे। ठीकु आहे, अॼु 5 ॾींहं थी विया का वॾी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं असांखे इहो ईद ताईं बि करिणो पियो न असीं वेंदासीं। ॿियनि सूबनि में सभिनी खे पंहिंजा हक़ मिली चुका आहिनि, पर हीअ असांखे 1949 42 रुपया घोड़ो अलाउंस ॾिनो वञे थो। अदा तपेदार ॾोह कोन कनि ॿियनि सूबनि में, छा उहे ॿाहिरि आहिनि छा मुल्क खां। असां सिंध गवर्नमेंट बि पीपल्स पार्टी जी आहे, असीं पीपल्स पार्टी जा आहियूं। महिरबानी करे असां जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे अपील था कयूं ऐं साहब वॾे जनाब आसिफ अली ज़रदारी साहब खे अपील था कयूं ऐं सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त बराए महिरबानी असांजा मुतालबा जाइज़ आहिनि उहे मञिया वञनि। असां हिननि जे धरने में आख़िरी दम ताईं गॾु आहियूं, हर लिहाज़ सां, ज़ाती लिहाज़ सां, सियासी लिहाज़ सां। इन सूबनि में इहो घोड़ा अलाउंस ख़तमु थी चुको आहे। हाणे हिननि खे मोटरसाइकिल अलाउंस मिले थो, जॾहिं हिकिड़ो तपेदार आहे या पंहिंजो कोटार आहे ऐं सभ खां वधीक सख़्तु ड्यूटी कंदड़ रेवेन्यू जो अमलो आहे जेको हर ॻोठ, हर ज़मीन जे हिकिड़े हिकिड़े एकड़ ताईं वञी पड़ताल करे। टंडोलायार में रेवेन्यू मुलाज़िमनि जी हड़ताल ऐं ऑफिसनि जी तालाबंदी सबबि समय माण्हू पिणु दरबदर आहिनि, जॾहिं इंतिज़ामी तौरु कारोबार पिणु ठप आहे। ॿिए पासे इंतिज़ामी तौरु मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं न थियण सबबि हीउ मामिलो वधीक मोजार जो शिकार थींदे नज़र अची रहियो आहे। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडोलायार।